न्यू सईदाबाद में 3 ॾींहं अॻु चोरी जे इल्ज़ाम हेठ आयल अली बानू सोलंकी ते बदतरीन तशदद ऐं दाख़िल एफआईआर में नामज़द 8 जाब्तार खे गिरफ़्तार न करण वारे अमल ख़िलाफ़ JWC ऐं सोलंकी बिरादरी जे सभी माण्हू पारां शहीद बेनज़ीर चौक खां पुलिस स्टेशन ताईं ज़ुल्फ़कार कासकेली, पीर अली शेर, सरहदी अनवर सोलंकी, अमीन सोलंकी जी अॻवानी में एहतजाजी रैली कढी ऐं जाब्तार जी गिरफ़्तारी लाइ न्यू सईदाबाद पुलिस स्टेशन अॻियां धरणो हयो, जंहिं बाद कुझु एहतजाज कंदड़ पुलिस स्टेशन अंदरि दाख़िल थी सख़्त नारेबाज़ी कई ऐं जाब्तार जी गिरफ़्तारी लाइ मुतालबो कयो। ॿिए तरफ़ राब्ते करण ते DSP न्यू सईदाबाद मंज़ूर हुसैन लकी जो चवणु हो त एफआईआर में नामज़द हिकु जाब्तार गिरफ़्तार कयो वियो आहे ऐं ॿियनि जाब्तारनि खे गिरफ़्तार करण लाइ छापा हणी रहिया आहियूं, जिन खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। तारीख़ में हुसैन खे यादि करण वारा ज़िंदा रहंदा। यज़ीद ते कल बलानत हुई, अॼु बलानत पोयां हथनि जेके ते पंहिंजी बदमाशी करे हिकिड़ो पंहिंजो धक जे नज़र में जेकॾहिं उॾहारी हो त पोइ थाणा छाजे लाइ आहिनि? या त SHO सईदाबाद खे चूड़ियूं पाराए ते विहारे छॾियो, या त सईदाबाद जी पुलिस साहब ही मक़ामी जेके सईदाबाद जा आहिनि, उनखां अलावा जेके आहिनि मुख़्तलिफ़ ज़िलनि मां जेके असांजा कलमकार आया आहिनि, उन्हनि सभिनी जी महिरबानी। ही जो एहतजाज आहे इहे जेके मुतासिर जा वारस आहिनि उहे चाहींदा त JWC जेका आहे डिस्ट्रिक्ट मटियारी ऐं सिंध उहा हिन सां गॾु रहंदी पुरअमन तरीक़े सां, ऐं असां कोशिशि कंदासीं त हिन जा जेके वारस आहिनि उन्हनि खे इंसाफ़ ॾियारण ताईं JWC हिन सां गॾु बीहे। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। इंशाअल्लाह ग़रीब जेका मुतासिरनि जे खानदान